नाज़रीन, मेहर में वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ एहतजाज कंदड़ शहरियन ते लठबाज़ी ऐं गिरफ़्तारियुनि ख़िलाफ़ शहरनि ऐं वापारियुनि मेहर बाईपास से एहतजाजी रैली कढी। उन ई हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे मंजूर महेसर। जी मंजूर। नाज़रीन, मेहर में वधंदड़ बदअमनी चोरन फुरन धाड़न वारे वाक़े ख़िलाफ़ शहरनि पारां गुज़िरियल 3 ॾींहंनि खां मेहर थाणे ते एहतजाज करे धरणो हयो वियो। अॼु चौथे ॾींहं ते मेहर पुलिस एहतजाज कंदड़ शहरनि ते लठबाज़ी करे 15 खां वधीक शहरी गिरफ़्तार करे वरिता आहिनि, जॾहिं त मुख़्तलिफ़ वापारी शहरी तंज़ीमुनि पारां प्रेस कॉन्फ्रेंस करण खां पोइ मेहर बाईपास खां घंटाघर चौक ताईं पैदल मार्च करे रैली कढी वई आहे। रैली में शामिल मुख़्तलिफ़ माण्हुनि बदअमनी ऐं पुलिस पारां शहरनि जी गिरफ़्तारी ऐं लाठीचार्ज ख़िलाफ़ ज़ोरदार नारेबाज़ी कई आहे। हिते घंटाघर चौक ते एहतजाज कंदड़ शहरनि सां असां ॻाल्हि ॿोल्हि कंदासीं, हुननि जा मुतालबा ॿुधंदासीं त उहे छा था चवनि। अमन अमान जे मसइले लाइ वेठासीं, जेके मेयर जे शहर में अमन अमान जी सूरत तमामु ख़राब थी वई आहे। तक़रीबन एसपी खे साल खन जे लॻ थी वियो आहे। साल खन अधु तक़रीबन मेयर में 250-300 मोटरसाइकिलूं फुरिजी वियूं आहिनि ऐं मां चवां 2-2.5 करोड़ जे लॻ माण्हू खां पैसा कयूं 10 लख कयूं 20 लख कयूं 25 लख पुरिया आहिनि। असांजे वापारी दुकान ते वेठा आहिनि। थाणे याॾो असांजे वापारियुनि जा अनाज जा दुकान आहिनि, दुकान ते वेठा आहिनि। उते दुकान ते असांजे वापारियुनि खे इन्हनि खे लठियूं अचनि जो हुननि कल्ह एहतजाज इहो कयो त असांखे अमन खपे। के वापारी तंज़ीमूं आहिनि शहर जा, जेके बि सञा वंद आहिनि, शरीफ़ ग़रीब जेके माण्हू आहिनि, लुटियल फुरियल माण्हू सभु अॼु हिकु पेज ते गॾु थिया आहियूं सिर्फ़ु इन लाइ त मेहर में अमन कोन्हे, अमन जो पखी उॾामी वियो आहे। ऐं असांजा जेके रियासती इदारनि जा जेके माण्हू आहिनि ऐं असांजे रियासती इदारनि जा जेके बि अहलकार आहिनि सभु निंड में सुतल आहिनि। ऐं मेहर में अमन अमानी सूरत हाल एतिरी त ख़राबु आहे जो माण्हू सुकून सां पंहिंजो कारोबार नथो करे सघे। मेहर जा हालात तमामु ख़राबु थी चुको आहिनि। ख़ासि तौर ते अमन अमान जो मसइलो तमामु ज़्यादा थी वियो आहे। आए दिन रोज़ धाड़ा फुरूं इहो मामूल बणिजी चुको आहे। इन सिलसिले में काफ़ी दफ़ा असां काफ़ी आला अमलदारनि सां SHO सां SP साहब सां मीटिंग कई आहे, पर उन जो को बि तदारक न निकितो आहे। असांजा जेके बाज़ार जा मर्चेंट जा सदर हुआ उन्हनि ते लाठी चार्ज नथा कयूं। असांजो मुतालबो आहे IG सिंध खां ऐं चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खां चीफ जस्टिस ऑफ सिंध सां इन जो 100 मोटो नोटिस वरितो वञे। हीउ जेको आहे आर्टिकल कॉन्स्टिट्यूशन 15 फ्रीडम ऑफ मूवमेंट, हर माण्हू जो राइट आहे पोइ पीसफुल अमन करणु ऐं एहतजाज करणु हर कंहिंजो हक़ आहे। हिते मेहर में अमन न आहे, सभु दुकानदार हिकिड़ा परेशानी सूरत हाल में घुम लॻा पिया आहिनि। असां हीअ अदालत इन बाला ऑफिसरनि खे चऊं था अमन कराए वञे ऐं सुठे नमूने सां जीअं कारोबार थिए ऐं असां हुन सां गॾूं दुकानदार सां। नाज़रीन, मेहर में मुसलसल बदअमनी ख़िलाफ़ एहतजाज कंदड़ शहरनि ऐं रैली में शामिल अॻवाननि जो ॻाल्हियूं ॿुधियूं। वापारियुनि ऐं शहरनि जो चवणु आहे त मेहर बदअमनी जे वर चढ़ियल आहे। फौरी तौर ते नोटिस वठी बदअमनी खे बुजो ॾिनो, ॾोहारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे वञे ऐं पुलिस पारां गिरफ़्तार कयल एहतजाज दौरान गिरफ़्तार करे शहरनि खे आज़ादु करे वञे। कैमरामैन यासिर ख़ान सां गॾु मंजूर महेसर, आवाज़ न्यूज़ मेहर।